एजाज बारा, अमजद खैरपुरी, लतीफ़ शोरो, अकबर लगारी, आरिफ मेमन, दिलशाद दायो, सभिनि जा तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं जिन ॾींहुं राति कमु कयो। तूं केंदी या गद मशीनुनि सां ऐं डेसर बनंदे डंडनि सां, तूं बुज़दुल्ला बमबारनि सां ऐं शींहं बुलंद गजगारनि सां, तूं रंग न ॼाणे ॿारनि सां ते अटकी अजरक वारनि सां, तिन केहर पुट कनारनि सां जे बाग़ीन जो औलाद कलंदर, मारू ज़िंदाबाद कलंदर, मारू ज़िंदाबाद कलंदर। सिंध प्लेन्स अलायंस जो शेर फख्र सिंह बेबाक यादव जनाब हाजी अशरफ ख़ासकली के गुज़ारिश कंदासीं त पाण सदारती किताब कनि ऐं तव्हां तारीख़ जे गूंज में उर्दू बि भरपूर आजा कंदा। जनाब हाजी अशरफ ख़ासकली साहब इनका ईमान वालों सामूहिक मुंहिंजो सभई भेनरूं उन सां गॾु मूं सां आयल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जो सीनियर अॻवान सैयद सरदार शाह, प्रेसिडेंट ऑल सिंध रेवेन्यू एसोसिएशन, हिन सिजावर ज़िले जे अंदरि सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सी जे प्लेटफॉर्म ते तमाम तर एसोसिएशन की लोकल लीडरशिप जैमें गस्टा की लीडरशिप, पेटेलर की, रेवेन्यू की, पैरामेडिकल, आपका या उन्हें खाया अलावा जेतिरियूं भी एसोसिएशन हैं उन्हनि सभिनि जी वॾी महिरबानी। सिंध जे हिन मज़लूम मुलाज़िमनि जो केस गुज़िरियल 3 महीननि खां विढ़ी रहिया। 23 जून खां शुरूआत थी। सिंध गवर्नमेंट खां डिमांड कईसीं त सिंध जे मुलाज़िमनि जूं पघारूं 70% वधायो। DRA जेको वफ़ाक़ी हुकूमत 30% ॾिनो आहे, सिंध हुकूमत 50% ॾे। वफ़ाक़ सां गॾु तमाम तर सूबा, आज़ाद कश्मीर जेको पाकिस्तान की हुकूमत के पैसे ते उनकी गवर्नमेंट थी हले, उन्हनि बि 30% ॾिनो। कल पाकिस्तान जो नंढड़ो सूबो गिलगित बल्तिस्तान जो वजूद अमल में आयो, उन्हनि बि 30% ॾिनो। हे शाहूकार सूबो गुज़िरियल 17 साल खां असां पीपुल्स पार्टी के इंतज़ार ॾिनो आहे, तव्हां असां सिंध जे माण्हुनि ॾिनो आहे 17 साल ऐं हिननि 1% में तव्हांखे DRA न मिली। असां चयो त ग्रुप इंश्योरेंस एंड डेनल फंड सिंध जे मुलाज़िम जो पंहिंजो पैसो आहे, जेको तव्हां चेके ते मुंहिंजूं भेनरूं वेठियूं या मुंहिंजा भाइर वेठा आहिनि, कंहिं बि डिपार्टमेंट जा मुलाज़िम, तव्हां पंहिंजी पे स्लिप ॾिसो त तव्हांजो ग्रुप इंश्योरेंस बि कटिजे थो, तव्हांजो पेन्यूअल फंड बि कटिजे थो। मां सिंध हुकूमत खां पुछां थो तो यो ग्रुप इंश्योरेंस जो पैसो वञे कहिड़े पासे जो, किथे था रखो, पेन्यूअल फंड किथे था ॾियो? पसमानदा सूबो पाकिस्तान जो बलूचिस्तान जेको लिटरेसी रेशियो में भी एंड में लास्ट नंबर आहे, उन बलूचिस्तान भी 30% DRA ॾिनो। 2017 का ग्रुप इंश्योरेंस एंड पेन्यूअल फंड जॾहिं को भी मुलाज़िम रिटायर थिए थो तो हुनखे उहो चेक गॾु मिले थो 60 साल जो मिले। असां वटि कहिड़ो शर्त आहे त 60 साल जे अंदरि मरो त पोइ ॾींदासीं, जे नथा मरो त 5 साल उमिरि वधी वियव, 65 ताईं न मरी सघियो, उहो त न आयो, पोइ न ॾींदासीं। हे तव्हां गुज़िरियल 1967 खां इक़्तिदार में तव्हां मरो ई कोन था,
असांजे मरण लाइ शर्त छो आहे? इन इशू ते जंग जारी तव्हांजी क़यादत मिले पई। मसइलनि इन्हनि जे हल जे बजाय पेंशन रिफॉर्म्स, ये पेंशन रिफॉर्म्स कोन, रिफॉर्म्स जी माना इस्लाह। छाजा इस्लाह कया आहिनि? सिंध गवर्नमेंट जे 1/7/2024 खां पोइ हिते मां ॾिसां थो यंग जनरेशन घणी वेठी आहे। उन्हनि सां मुखातिबा, पंहिंजी भेनरुनि सां मुखातिबा, सीनियरनि सां पोइ 1/7/2024 खां पोइ जेका बि अपॉइंटमेंट जा उन्हनि मुलाज़िमनि सां एॾो ज़ुल्म आहे त उहे जॾहिं रिटायर थींदा उनजी मंथली पेंशन कोन्हे, ख़तमु आहे। उनजे लाइ हिकिड़ो कंट्रीब्यूटरी पेंशन रूल आंदो वियो आहे। उन्हनि खे रिटायर थियण वक़्तु हिकिड़ी ॻोठरी पैसनि जी भरे ॾींदा, 10% तव्हांजी पघार मां डिडक्ट थींदो, 12% सरकार हुन पूल में ॾींदी, ऐं तव्हां जॾहिं रिटायर थियो त का तव्हांजी मंथली पेंशन कोन्हे, कहिड़े बि खाते जो मुलाज़िम। ऐं अॼु असांजो नौजवान आहे जेको जूनियर आहे, उहो चए थो मुंहिंजी उमिरि अॼु 20 साल आहे, अञा मूंखे 40 साल नौकरी करणी आहे, 60 साल ते रिटायर थींदो पोइ देखा जाएगा। बाबा कीअं देखा जाएगा? फ्यूचर ई ख़तमु आहे। ॿियो ॿार कहिड़ो थियो? इहो आहे 1/11/2024 जो नोटिफिकेशन, 4 नोटिफिकेशन निकिता। ॿियो नोटिफिकेशन आहे 31/7/2025 ते फाइनेंस डिपार्टमेंट जो बार कोड लॻल आहे। अॼु बि वेबसाइट ते आहे, थोरो तवजह सां ॿुधो। हे असां डोर टू डोर आया छो? तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं त तव्हां असां सां केॾी वेझागाती कई आहे पीपुल्स पार्टी गवर्नमेंट, केॾी ज़्यादती कई आहे सिंध जे मुलाज़िमनि सां। 31/7/25 ते अॻु में तव्हांजी कम्यूटेशन, तव्हांजी मंथली पेंशन, ग्रेजुएटी, उनजो रेशो हो 63.5, 63.5%। 31 जुलाई वारे नोटिफिकेशन में 47% जो घटि हणी 15% ते खणी आया। जेको मुलाज़िम 31/7 खां अॻु में हितां मुंहिंजी भेण जेकॾहिं रिटायर थींदी ऐं उनजी मंथली पेंशन 2 लख बीहे, ऐं जेकॾहिं उहा अधी या असांजो भाउ 1 अगस्त या 2 अगस्त ते रिटायर थींदो, 1,35,000, घटि में घटि 70,000 जो घटि आहे इन्हनि माण्हुनि। चौथी ज़्यादती कहिड़ी आहे? टी ज़्यादती 6/6/2025 ते फैमिली पेंशन जे नाले ते हिकिड़ो नोटिफिकेशन निकितो आहे फाइनेंस डिपार्टमेंट। तव्हां जेके मुलाज़िम हिते मौजूदु हो, कंहिं बि मुलाज़िम जी डेथ खां पोइ हुनजी मिसिस खे फैमिली पेंशन मिलंदी आहे। हाणे छा थियो आहे? 6/6/2025 ते जेकॾहिं मुलाज़िम फोत थी वियो ऐं हुनजी मिसिस बि फोत थी वई, भली हुनजा नंढड़ा ॿार हुजनि, नियाणियूं हुजनि, का बि फैमिली पेंशन कोन्हे, ख़तमु थी वई आहे। इहा तव्हां सां एॾी वॾी बेसगाती थी आहे। चौथी नोटिफिकेशन आहे जॾहिं ही सीनियर माण्हू हाणे सीनियरनि सां मुखातिबु आहे, जिन जी 55 साल खां मथे एज आहे, उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त साल बचे थो, 2 साल बचंदा, 3 साल, जंहिं मुलाज़िम खे 80 लख मिलणा हाणे 50 ऐं 60 लख मिलंदा, छो न मां बिफोर रिटायर कयां। उन्हनि एप्लीकेशन ॾियणु शुरू कयूं। हिन ज़ालिम हुकूमत छा कयो? 18 अगस्त ते चौथो नोटिफिकेशन ॾिठूं त हीअ हज़ारे माण्हू हे फ़ाइदो वठिया था वञनि। 55 साल जंहिंजी एज आहे, 10% उनजी कटौती थींदी, भली बिफोर रिटायर करे। 56 साल वारी जी 8%, ईअं तव्हांखे खणी अची 60 साल ते बीहारियो। इहो आहे चौथो नोटिफिकेशन। मां अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर आहे, हिते मीडिया जा दोस्त आहिनि। मां हिन सोशल मीडिया जे मैसेज जे ज़रिए बेनज़ीर भुट्टो शहीद जे पुटु बिलाल भुट्टे खे ॿुधाइण थो चाहियां त चीफ मिनिस्टर सिंध तोसां कूड़ ॻाल्हायो आहे। तव्हां ॾिठो ॿुधो, गुज़िरियल थर्सडे ते, अॼु थर्सडे लास्ट जेका गुज़री वई थर्सडे, कराची के अंदर बिलाल भुट्टो मीडिया के सामने चयो तो मैं सुन भी रहा हूँ, देख भी रहा हूँ ये जो एहतजाज कर रहे हैं और मुझे बड़ा मैं परेशान भी हूँ। मैंने जब सीएम से पूछा, सीएम कह रहा है कि मैंने ऐसा कोई फैसला ही नहीं किया।
फिर भी मैंने कहा है, ये बिलाल भुट्टो अवार्ड, फिर भी मैंने कहा है सीएम साहब इनको एंगेज करो, इनके मसाइल सुनो, हल करो, पेंशन जैसे फ्री कंटिन्यू रहे। मुझा दोस्तों बाकी 4 नोटिफिकेशन क्या ही कटिया, ये इंडिया की गवर्नमेंट कटिया, बांग्लादेश, नेपाल क्या कटिया। मुराद अली शाह साहब याद रख, बिलाल भुट्टो के सुरमो पाराए सकी तो ए सिंध जे मुलाज़िमन उस्तादन के कॾहिं सुरमो पाराए रिकॉर्ड नोटिफिकेशन इन मां दावत थो ॾियां सिंध हुकूमत खे, वेहारे चीफ सेक्रेटरी खे, वेहारे 3 सीनियर मिनिस्टर जे सी जी क़यादत इहो साबित करे त तव्हां एॾी वॾी ज़्यादती कई आहे, मुलाज़िमन जो मुआशी क़त्ल कयो आहे। ही तव्हांजा 4 नोटिफिकेशन आहिनि, जे मां केस खटां थो त सिंध गवर्नमेंट खे पोइ हटिणो पवंदो, जे असांखे दलीलनि ज़रिए पुटाए वञण सां पोइ हटे। अॼु ताईं तव्हांजे कंहिं बि सिंध कैबिनेट जे वज़ीर हे गुज़िरियल 2 महीननि खां डाइस ते ड्रिजोला पाक जो आहे, न चीफ मिनिस्टर जो ड्रिज आहे, न चीफ सेक्रेटरी जो, कंहिंजो ड्रिज कोन्हे, न बिलाल भुट्टो जो। अलाह जी ज़ात हेॾा उहे ज़िंदगी कहिड़ी एंड थी, उहा ज़िंदगी एंड छो न तव्हांजे मसइलनि जे हल ते शइ थी वञे, हवा थी वञे। मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां, मुंहिंजो बाल टीचर हो, मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां। मुंहिंजी मां, मुंहिंजे बाबा मूंखे इहो दर्स ई कोन ॾिनो आहे। मां सिंध जे मुलाज़िमनि जो लीडर थी हिननि खे बेसागाती कयां या गदारी कयां, कॾहिं न तरजीह ॾिनी मसइलनि खे। जे ही ज़ालिम हुकूमत सम्झे थी त हाजी अशरफ खे गिरफ़्तार करण सां मसइला हल थी वेंदा, भुलियल आहिनि। अॼु बि मूंखे गिरफ़्तार कयो, ही सभु अशरफ रोड ते हूंदा, ॾिसण सां कयो मूंखे को ॾिठ कोन्हे को। आख़िरी घड़ी आख़िरी दम ताईं लड़ंदो, हिन कूड़नि ठॻनि खे ॾाहे छॾिणो। तव्हां एॾी करप्शन कई आहे न सूबे जे अंदरि, असां तव्हांजी आङुरी ॾिठी आहे। असां चऊं था त सिंध जे मुलाज़िमनि सां इहे वेसागातियूं बंदि कयो, सिंध जे मुलाज़िमनि जो हज़म थियल गिरह पेंशन इहो वापसि न वठो। हे ग़रीब मिसकिन माण्हू जंहिं घर जो, जंहिं ॿार जो, जंहिं धीअ जो, जंहिं पुट जो फादर फो थी वञे, मां फो थी वञे, उहो ॿार कीअं न मुआशरनि जीअंदो? तव्हां खां सुवाल आहे। जे हुनजी फैमिली पेंशन ख़तमु हुजे, उहा नंढड़ी न्याणी 2 साल जी, 3 साल जी, 4 साल जो हुनजो पुटु जंहिंजो माउ पीउ न हुजे, उहो कीअं हलंदो? तव्हां त असांजे टैक्स ते पलिजो था। अमेरिका तव्हां असांजो टैक्स आहे जंहिंजे हुकूमत हले थी। असां तव्हांखां इहो सुवाल ई न पुछो आहे। तव्हां पंचायती इदारनि जे अंदरि सॼी सिंध यूनियन काउंसिल, टाउन कमेटीज़, डिस्ट्रिक्ट काउंसिल बिलियन ऑफ रुपीस खाई विया हो सालनि खां। शेम सिंध गवर्नमेंट, शेम शेम शेम, काथे सिर न लॻी आहे। तव्हां करप्शन जो रुॻे 50% घटायो, करप्शन जो ऐं शाही ख़र्च घटायो त मां सम्झां थो सिंध जे मुलाज़िमनि जा मसइला हल थी वेंदा। 400% सिंध कैबिनेट पंहिंजे वज़ीरनि जूं पघारूं वधायूं हिन सूबे, हे ग़रीब सूबो जेको आहे। असांजी पेंशन कटो ते ग़रीब आहे, हूअं शाहूकार। मिनिस्टर जूं पघारूं 400%, एहतजाज तव्हां कयो, रोड ते ही न्याणियूं वेठियूं 200%। रिसेंटली सिंध असेंबली जे मेंबरनि जूं पघारूं वधियूं। हा, रिसेंटली इलेक्शन असां कयूं, पघार वरी एमपीए थी वधाए। हे ॿुधो अथव को कानून, को सिस्टम? ही डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे, हे जमहूरी हुकूमत जा अहिड़े क़िस्म जा कम हूंदा आहिनि। कॾहिं हिननि मसइलनि ते सौदेबाज़ी न थी। पघारूं वधाइणियूं पवंदियूं, DRA तव्हांखे ॾियणो पवंदो, ग्रुप इंश्योरेंस पेनुअल फंड ॾियणो पवंदो, पेंशन होल्डर सां ज़्यादती आहे हुनजी 8% वधाईंदो, पेंशन वधाइणी। पाकिस्तान खां ॿाहिरि दुनिया जे कंहिं तरक़ी याफ़्ता मुल्क में हलिया वञो, उते सीनियर सिटीज़न खे बाय एयर वॾी कंसेशन, बाय ट्रेन कंसेशन, मेडिकल जूं वॾियूं सहूलियतूं। हिते त असांखे जहाज़ जी टिकट जी ज़रूरत कोन्हे, छॾियो असांजी ट्रेन जी सहूलियत खे। पर हिन ग़रीब मिसकिननि जूं पेंशन ऐं फैमिली पेंशन इहा कॾहिं बि तव्हांखे ख़तमु करणु न ॾींदासीं, कॾहिं बि।
के महीना हले 6 महीना हले साल हले हटणो पवंदे कोन्हे हटंदासीं कहिड़ी सूरत में जंहिं ॾींहुं तव्हांजा मसइला हल थींदा पनो हथ में हूंदो पोइ ते हटंदासीं कदम बढ़ाओ हाजी साहब हम तुम्हारे साथ हैं कदम बढ़ाओ हाजी साहब हम तुम्हारे साथ हैं 23 सितंबर खां सिंध जे इदारनि जी तालाबंदी ऑफिसूं बंदि हॉस्पिटल में ओपीडीस बंदि को गवर्नमेंट जो कारोबार नथो हले ऐं हे मिल्कियत चोरी जे पैसे ते नशे में धुत इक़्तिदार में वेठा आहिनि ख़बर ई कोन कंदा सिंध जे माण्हुनि जो हशर छा थियो आहे हज़ार रोज़ रोड ते ऑफिसूं बंदि हॉस्पिटल बंदि तव्हांखे ख़बर ई कोन्हे तव्हां को सीरियस नोटिस वठण लाइ तयारु न आहियो तव्हां पंहिंजे पार्टी जे चेयरमैन जो चवण करण लाइ तयारु न आहियो त पोइ दोस्तो 6 अक्टूबर जो ॾींहुं फ़ैसिला कयूं 6 अक्टूबर तारीख़ दी 6 अक्टूबर सभिनी खे लखनि जे तादाद में बिलाल हाउस ॿाहिरां हलणो आहे मां अॼु तव्हां ॾे अर्ज़ु खणी आयो आहियां सिजाल ज़िलो 100% बिलाल हाउस 100% हम तुम्हारे साथ हैं कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं जॾहिं विड़हूं बि लखनि माण्हुनि लाइ था त पोइ हलंदा बि लख हज़ार न हज़ार हलंदो त इहा जंग अञा अॻिते हलंदी लख हलंदो त इहो सीएम छा बिलाल भुट्टो रोड ते वेही मसइला हल करे हलंदो लख ऐं हिकु ॾींहं लाइ बि न हलंदो हिकु ॾींहं लाइ बि न हलंदो केतिरा ॾींहं लॻंदा इहो माइंड सेट करे हलंदो सिंध गवर्नमेंट जे आईजी चीफ सेक्रेटरी उन्हनि जी पेंशन बचाइण लाइ सिजाब ज़िले जे एसपी ऐं डिप्टी कमिश्नर जी पेंशन बचाइण लाइ बि न्याणियूं एहतिजाज में इहे ऑफिसर वेठा सिंध गवर्नमेंट खे मां ॿुधाइण थो चाहियां त तव्हां वटि एतिरी पुलिस ई कोन्हे पुलिस जो केस असां विढ़ूं था 6 तारीख़ जेकॾहिं कंहिं रियासती गार्ड कंहिं रियासती तशदद करण जी कोशिशि कयो त हीउ लखे माण्हू तव्हांखे लिखण जी जाइ यादि रखो उहो वक़्तु वियो हुयो जॾहिं तव्हां कुटी असांखे धकु हणंदा हुओ हाणे तव्हांखे मार खाइण जा ॾींहं अची विया तव्हांजी मार हुनजे करे 6 अक्टूबर जो ॾींहुं जेको सिज उभरे भली राति हुजे ॾींहुं हुजे उते हूंदासीं पहिरियां तव्हांजी लीडरशिप उतां जेकॾहिं का लठ हणनि था पहिरियां मां तव्हांजे अॻियां हलनि भेनरूं ॿाहिरनि जे अॻियां मां बि हिन मुल्क जे अंदरि हिन सूबे जे अंदरि मुल्क जे अंदरि बि बदस्तूर था हलनि क़ौमी असेंबली जे स्पीकर सेनेट जे चेयरमैन सेनेटर ऐं क़ौमी असेंबली जे मेंबरनि जी पघार 600% वधाई वई आहे 600%। असां ग़रीबनि जी केतिरी ॼण पिनऊं था 10% 12%। पंहिंजूं पघारूं 100 ही वक़्तु आहे यादि रखो सिंध जा मुलाज़िम सिंध जा गयूर दोस्त ही सिंध जूं न्याणियूं मालियूं जेके मुंहिंजे साम्हूं वेठियूं यादि रखो आज नहीं तो फिर कभी कॾहिं कोन मसइलो थींदो जागो हे पंहिंजे नसलनि जो फ़ैसिलो वारो तव्हां असांजो कोन्हे हे सिंध जे 28 यूनिवर्सिटीज़ में जेके नौजवान पढ़नि था जेके कॉलेजनि में तव्हांजा असांजो औलाद पढ़े थो सुभाणे गवर्नमेंट जी जॾहिं उन्हनि खे नौकिरी मिली उन्हनि जी पेंशन कोन्हे हे पाण खे पंहिंजे लाइ कोन था विढ़ूं पाण ईंदड़ नसुल लाइ नौजवाननि जे फ्यूचर लाइ विढ़ूं था पाण पंहिंजी फैमिली पंहिंजे औलाद जो केस विढ़ूं था कंहिंखे थोरो कोन्हे न ग़ुलाम कादर बाग़ी ते न कंहिंखे तव्हां सां सभिनी जो गॾियल केस आहे तव्हां असांखे जॾहिं मुद्दा हिकु हाणे न मूंखे वांगुरु मुद्दा थियणो पवंदो इनशा अल्लाह ताला फतह क़रीब आहे अल्लाह रसूल जी ज़ात गवाह हमेशह तारीख़ ॾिसो मज़लूम जी फतह थी आहे ज़ालिम खे शिकस्त मिली आहे हमेशह तारीख़ ॾिसो हुसैन ज़िंदाबाद यज़ीद मुर्दाबाद तव्हां ॾिठो उनजे करे आख़िरी घड़ी ताईं तव्हांजी लीडरशिप तव्हां सां गॾु बीठी आहे इनशा अल्लाह बीहंदासीं मूंखे यकीन आहे छठे ज़िले जी मुंहिंजी लीडरशिप ते मुंहिंजी हिन भेनरुनि भाइरनि ते इहे हज़ारनि जी तादाद 100% 12 बजे बिलाल हाउस ते ॿाहिरां बेनज़ीर पार उन जा रोड रस्ता
हिननि खे हया कोन्हे बेनती जे रूह खे तकलीफ़ हूंदी त मूं हिन ग़रीब मज़लूमनि सम्झो माण्हू न्याणियुनि लाइ शहादत क़बूल कई हिननि ज़ुल्म करे मुंहिंजे नाले ते वोट वठी हिननि माण्हुनि सां हेॾो ज़ुल्म कयो आहे जुल्फ़िकार अली भुट्टो जेको हिन पार्टी जो फाउंडर हो जेको पाकिस्तान जे 1973 आइन जो बि फाउंडर हो उन कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में आर्टिकल 25A तव्हां असांजे हक़नि जो मुहाफ़िज़ आहे उहा आर्टिकल हिननि जी पार्टी जे चेयरमैन हो जीअं भुट्टो जे नाले ते वोट वठी 18 साल खां सिंध जो रत पी रहिया हो उहो भुट्टे जे रूह खे तकलीफ़ हूंदी त हिननि ज्यादती कई आहे उन करे मुंहिंजा दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू इंशाअल्लाह सत्य हक़ सचाई थींदी ऐं जल्दी थी वॾी महिरबानी हे मूंखे विपत्ति मिली आहे मां हिन तवसत सां चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG सिंध खे ॿुधाइण थो चाहियां त सिंध जे लखे मुलाज़िमनि जेकॾहिं किथे को ट्रांसपोर्ट डिस्टर्ब करण जो सोचियो अथव या कयो था अकुल खां कमु वठो न त हिन बंदूक जो मुंहुं तव्हां ॾे थींदी यादि रखो मुंहिंजो इहो मैसेज ॿिनि लफ़्ज़नि मां IG ऐं चीफ सेक्रेटरी थैंक यू